नासिक टिकराठो में भी करबला के शहीदनि की याद में आशूर जो ॾियारो मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे मजीद महर। मोहर्रम हराम योम शहादत इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शोधा करबला जी यादि में पूरे मुल्क जीअं ठिकराठो में भी मातमी जुलूस कढिया विया। मोमिननि पारां सीना ज़नी करे ऐं ज़ंजीर ज़नी करे खेनि भेटा पेश कई हुई। मातम में आयल मोमिननि सिन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ईअं त अॼु 10 मुहर्रम ही 61 हिजरी में मौला हुसैन जी शहादत थी गुज़री, जेका शहादत अज़ीम क़ुर्बानी आहे ऐं ही असां मुसलमान शिया हुजूं या सुन्नी इहा अक़ीदे सां मल्हायूं था पिया। हे उहा क़ुर्बानी आहे जेके तमामु असां मुसलमान खे हिकिड़ो अज़ीम सबक़ थी ॾिए त तव्हां पाण में मुतहद थी रहो ऐं पाण में इख़्तिलाफ़ पैदा न कयो। हिकु रसूल जी ज़ात ते कलमो पढ़ण वारा आहियो। असीं इन अज़ीम दिहाड़े ते करबला जे शहीदनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे लाज़वाल क़ुर्बानियुनि ते अक़ीदत ऐं एहतराम सां सलाम पेश कयूं था। ऐं हीअ दर्सगाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम तायात ज़िंदा कई आहे। असांजो मक़सदु आज़ादारी इमाम मज़लूम करबला करणु आहे। असांजो मक़सदु ज़ालिम जी मुखालफ़त ऐं मज़लूम जी हिमायत करणु आहे। हीउ जुलूस मज़लूम करबला जो जेको अॼु असां कढियो आहे, छो त करबला में ॿिनि नज़रियनि जी जंग हुई, हिकु हुयो हक़, ॿियो हुयो बातिल। अॼु असां इहे जुलूस कढी करे इहो ॿुधायूं था त असां हक़ जी हिमायत कयूं था। मातमी जुलूस जी SHO मुबारकपुर जी अॻुवाणी में सख़्त सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया, जॾहिं त मातमी जुलूस जी गुज़रगाहनि ते सबीलुनि ऐं न्याज़ जो पिणु बंदोबस्तु कयो वियो। कैमरा टीम सां गॾु मजीद महर, सिन TV न्यूज़, ठिकराठो।